कुंडरी में प्यार जे परण बाद अगवा थियल न्याणी 15 ॾींहं गुज़रण बावजूद बाज़ाब न थी सघी। प्रेमी शौकत चांडियो वासन समेत एहतिजाज कंदे चयो त राणी ऐं मूं प्यार जो परणो कयो हो, लेकिन 15 ॾींहं अॻु राणी खे हथियारनि जे ज़ोर ते हथियारबंद अगवा करे विया, जंहिंजो केस दाख़िल कराइण बावजूद पुलिस राणी खे बाज़ाब नाहे कराए सघी। साईं प्यार जो परणो मीरपुर कास में कयो आहे। माई जो नालो आहे राणी। अगवा करे खणी विया असगर सुमरो दीदार दंदल। वो केर आहिनि? छोकिरी खे छा था थियनि? छोकिरी जा ॿ भाउ आहिनि। उहो असगर जेको सुमरो ज़मींदार आहिनि। अच्छा, वो तव्हांजी ज़ाल आहे जंहिंसां प्यार जो परणो कयो, हुनखे अगवा करी विया आहिनि? जी जी हो। अच्छा, केरु खणी वियो आहे? असगर सुमरो खणी वियो अगवा करे। पोइ अव्हां के दां बा कई को पुलिस वग़ैरह को फरियाद वग़ैरह? जी जी FIR कटराई आहे, कोर्टनि में केस कराया, असांजी को बि मदद कोन थो करे। त केरु कुंडरी थाणे ते? जी हो। पोइ पुलिस छा थी चए हुननि जे? पुलिस वञे कोन थी, अलाए छा मिली लाइ हुननि सां कोर्टनि में रुगो सुनवायूं असांखे मिलनि थियूं, पेश कोन था हाणे करनि। मुतालबो छा आहे तव्हांजो, छा था चाहियो? असांजो मुतालबो इहो आहे त छोकिरी खे पेश करनि पई। शौकत चांडियो मुतालबो कयो आहे वस वारनि खां त जल्द अज़ जल्द मुंहिंजी ज़ाल खे बाज़ियाब करायो वञे। HRJD न्यूज़ मां फ़िलहालु एतिरो ई। वधीक ख़बरूं अपडेट जे लाइ ॾिसंदा रहो HRJD न्यूज़।